हले वज़ालत कोन थी, बाक़ी कावड़ मुलन ते कढो। ये जो पिंडीअ ते नालो कोन्हे, उहे बि मुलन ते कावड़ा वेठा आहिनि। जेका वॾेरनि जे लिफ़ाफ़नि ते था पलजनि, उहे बि मुलन ते कावड़ा वेठा आहिनि। हा सोट अबा घर में हलंदी अथव? वोट ॾियो असांखे कोन, खटरायो मुलन खे तव्हां कोन, बाक़ी हिसाब किताब मुल्ह ॾियो, हिसाब किताब असां कोन ॾींदासीं। क्या तव्हां मूंखे सिंध असेंबली में का सीट ॾिनी आहे छा? जमीयत उलमा इस्लाम जी सिंध असेंबली में हिकड़ी सीट कोन्हे। किसने बोला था? ले सुना क्या? ये भी मेरी गलती है। जमीयत उलमा इस्लाम जी कौमी असेंबली में सिंध में हिकड़ी सीट कोन्हे। जमीयत उलमा इस्लाम जी सेनेट में सिंध में हिकड़ी सीट कोन्हे। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल। जवाब मुल्ला दे, छोरिया मां जी जवाब, जिनके वोट ॾिना अथव उन्हनि खां वञी जवाब वठो न।